अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सभु ठीक ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु असां तव्हांजे लाइ हिकु नायाबु एल्बम खणी आया आहियूं 1992 में, जेको उस्ताद शमन अली मीराल साहब ॻायो हो, जंहिं एल्बम तमामु घणी मक़बूलियत माणी हुई। दोस्तों, हिन एल्बम जा सुपर हिट कलाम आहिनि ऐं तमामु घणो मशहूरु पंहिंजे वक़्त में हीअ एल्बम वियो हो। दोस्तों, हीअ एल्बम उस्ताद शमन अली मीराल साहब जो तव्हांखे ॿुधायूं था। दोस्तों, हिन महफ़िल जो 8 नंबर कलाम आहे, जंहिंजा बोल आहिनि अॻियों ॼाणे न ॼाणे। दोस्तों, हिन कलाम जो शाइर आहे चीज़ल शाह। दोस्तों, मां सम्झां थो त हीअ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। अगरि हिन एल्बम जा कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों, हीअ कलाम ॿुधूं था। जाई रहंदासूं पेशकश सिंधी म्यूजिक स्टेशन। जैसी दम हयातिया बेदर नवेदासूं हू भाए न भाए वफ़ाई असांखे असां सुबुह शाम हुनखे दुआऊं पिया ॾींदासूं। अॻियो ॼाणे न ॼाणे असां उन्ही जा आहियूं, अॻियो ॼाणे न ॼाणे असां उन्ही जा आहियूं, असां उन्ही जा आहियूं, असां उन्ही जा आहियूं, असां उन्ही जा आहियूं, असां उन्ही जा आहियूं। अॻियो ॼाणे न ॼाणे असां उन्ही जा आहियूं, अॻियो ॼाणे न ॼाणे असां उन्ही जा आहियूं। दिल ताणे पैताणे असां उन्ही जा आहियूं, दिल ताणे पैताणे असां उन्ही जा आहियूं, असां उन्ही जा आहियूं, पंहिंजे सुणे जा आहियूं, असां उन्ही जा आहियूं, असां उन्ही जा आहियूं। अॻियो ॼाणे न ॼाणे असां उन्ही जा आहियूं, अॻियो ॼाणे न ॼाणे असां उन्ही जा आहियूं। ईंदो हाणे या सुभाणे असां उन्ही जा आहियूं, ईंदो हाणे ईंदो हाणे ईंदो हाणे या सुभाणे असां उन्ही जा आहियूं, असां उन्ही जा आहियूं, पंहिंजे सुणे जा आहियूं, असां उन्ही जा आहियूं, पंहिंजे सुणे जा आहियूं। अॻियो ॼाणे न ॼाणे असां उन्ही जा आहियूं, अॻियो ॼाणे न ॼाणे असां उन्ही जा आहियूं। आशिका के
पीड़े घाणे थो पीड़े घाणे थो घाणे असां उन्ही जायूं पीड़े घाणे थो घाणे असां उन्ही जायूं पंहिंजे सोणे जायूं असां उन्ही जायूं अॻियों ॼाणे न ॼाणे असां दोस्तों मां सम्झां थो त हीअ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। अगरि हिन एल्बम जा कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो।